अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। किताबुल बुयूई ही किताब आहे बुयू जो। फ़िक़्ह जे अंदर हर बाब जी पंहिंजी पंहिंजी हैसियत आहे। इबादात में ॾिसो त हुनजी पंहिंजी हैसियत आहे। अहिड़े हिसाब सां मुनाक़हात मुशाजरात जेके बि फ़िक़ही अबवाब आहिनि सभई क़ाबिल अहमियत आहिनि। यानी उनमें ईअं न सम्झिजे त आसान आहिनि, सभई क़ाबिल अहमियत आहिनि। हर बाब जूं पंहिंजूं पंहिंजूं जुज़ियात ऐं पंहिंजा पंहिंजा मसाइल आहिनि। किताबुल बुयू जेको आहे इन जे बारे में उलमा फरमाइनि था त असअबु अबवाबिल फ़िक़्ह, फ़िक़्ह जे बाबनि में तमामु ॾुखे में ॾुखियो बाब किताबुल बुयू आहे। हा, सभ खां पहिरियां असां क़ुदूरी जे किताबुल बुयू मतन शुरू करण खां पहिरियां कुझु तमीज़ी ॻाल्हियूं कंदासीं त बुयू जेको आहे उहो बे जी जमा आहे। बे जी लुग़वी माना आहे ख़रीद ऐं फ़रोख़्त करणु, ख़रीद करणु ऐं फ़रोख़्त करणु। ही जेको लफ़्ज़ आहे न इहो अज़ क़बीले अज़दाद आहे। अज़ क़बीले अज़दाद यानी हिन जूं ॿई मानाऊं हिक ॿिए जो ज़िद आहिनि। तव्हां ॿई माण्हू ॾिसो ख़रीद करणु फ़रोख़्त करणु इहे ॿई हिक ॿिए जो ज़िद आहिनि। त जेके बि लफ़्ज़ जिन जूं ॿ मानाऊं हुजनि ऐं ॿई मानाऊं हिक ॿिए जो ज़िद हुजनि त असां हुनखे इस्तिलाह में चवंदा आहियूं या किताबनि में तव्हांखे लफ़्ज़ मिलंदो अज़ क़बीले अज़दाद। बुयू बे जो जमा आहे। इन जी लुग़वी माना उलमा लिखी आहे त मुबादलतु शइ बिशइ, कंहिं बि शइ जो कंहिं बि शइ जे बदिले में ॾियणु। शइ दुनिया में जेके बि शयूं उन जे बदिले में शइ ॾियणी आहे लुग़वी लिहाज़ सां चाहे बे आहे। पर उर्फ़ी तारीफ़ उर्फ़ में जेका हले पई उहा आहे मुबादलतुल माली बिल माली, माल जे बदिले में माल ॾियणु। ऐं बे जी जेका आहे उहा टीं आहे शरई तारीफ़, उहा आहे मुबादलतुल माली बिल माली बिल तरादी। यानी हिन में तरादी जो केरु त माल जे बदिले में माल ॾियणु पर बाहमी रज़ामंदी सां। तरादी तफ़ाउल खां तफ़ाउल जी ख़ासियत में बाहमी शइ हूंदी आहे। त तरादी माना बाहमी रज़ामंदी यानी बाया बराज़ी हुजे मुश्तरी बराज़ी हुजे। जेकर उन मां को हिकिड़ो राज़ी कोन्हे को त बे शरई लिहाज़ सां न थींदी। अच्छा, किताबुल बुयू खां पहिरियां आसानी जे लाइ कुझु शयूं त हिन किताबुल बुयू में कुझु लफ़्ज़ ईंदा जीअं बाया, मुश्तरी, ईजाब, क़बूल। त बाया माना जेको शइ विकिणे उनखे छा चइबो बाया, ऐं जेको शइ ख़रीद करे उनखे छा चइबो मुश्तरी। अच्छा, ईजाब क़बूल अहनाफ वटि, शवाफ़ी ऐं जेके ॿिया आहिनि उन्हनि वटि त उनजी ॿी तारीफ़ आहे। असां हनफ़ी चवंदा आहियूं त मुतआक़िदैन यानी आक़िदैन बाया ऐं मुश्तरी मां जेको बि पहिरियां लफ़्ज़ ॻाल्हाए उनखे छा चइबो ईजाब। पहिरें कौल खे चइबो ईजाब ऐं ॿिए कौल खे छा चइबो क़बूल। पोइ भली बाया पहिरियां ॻाल्हाए भली मुश्तरी पहिरियां ॻाल्हाए। जेकर बाया पहिरियां ॻाल्हायो त इहो ईजाब आहे, जेकर मुश्तरी पहिरियां ॻाल्हायो त इहो ईजाब आहे। ईअं न आहे त जेकर बाया ॻाल्हाए त उहो ईजाब आहे ऐं जेको मुश्तरी ॻाल्हाए उहो क़बूल आहे। कॾहिं बाया ईजाब कंदो आहे, कॾहिं मुश्तरी ईजाब कंदो आहे, कॾहिं बाया क़बूल कंदो आहे, कॾहिं मुश्तरी क़बूल कंदो आहे। उन खां पोइ फ़ाइदे जे लाइ कुझु शयूं त हिन किताबुल बुयू में कुझु शयूं ईंदियूं त दुनिया में जेके अशिया आहिनि शयूं आहिनि उहे चंद क़िस्म आहिनि। हिकिड़ियूं आहिनि मकीलात यानी जेके मापे ॾिनियूं वेंदियूं आहिनि। पुराणे दौर में कणिक बि मकीलात मां हुई पर हाणे उहा मौज़ूनात में उनजो वज़न कयो थो वञे। हिन दौर जे अंदरि जीअं खीर आहे, तव्हां खीर खे ॾिसो त मापे ॾिनो थो वञे। यानी हिकिड़ा थांव असां वटि ठहियल आहिनि, अदा हीउ किले जो थांव आहे, हीउ 2 किलनि जो आहे, हीउ 3 किलनि जो आहे। पोइ उन्हनि थांवनि में विझी करे चवंदा आहियूं त हीउ खीर हेतिरो आहे। या वरी पेट्रोल आहे त पेट्रोल बि ईअं ॾिबो आहे, अदा हीउ लीटर जो अथई, हीउ 2 लीटरनि जो आहे। पाणी बि हिन दौर में हले थो। जेके जेके शयूं केल जे एतबार सां मापे ॾिनियूं वञनि उनखे छा चइबो मकीलात। मौज़ूनात जिन जो वज़न कयो वञे। जीअं हिन दौर में कणिक जो वज़न थिए थो, खंड जो वज़न थिए थो ऐं ॿियूं काफ़ी शयूं आहिनि जिन जो वज़न थिए थो। टियों शयूं आहिनि मदरूआत। मदरूआत माना जेके गज़न जे एतबार सां जीअं असां कपिड़ो वठंदा आहियूं असांखे गज़न जे एतबार सां छा ॾींदा आहिनि मापे ॾींदा। ऐं चोथियूं शयूं आहिनि मादूदात यानी जेके न को केल जे एतबार सां विकिणियूं वेंदियूं आहिनि, न को मौज़ूनात यानी वज़न जे एतबार सां उहे ख़रीदो फ़रोख़्त उनजी थींदी आहे, न को वरी हथनि जे लिहाज़ सां उनजी ख़रीदो फ़रोख़्त थींदी आहे, बल्कि उहे अदद यानी ॻणे ॾिनियूं वेंदियूं आहिनि। जीअं ॾिसो आना आहिनि,
त आना ॾिसो त तव्हांखे वज़न करे कोन ॾींदा, जी न जणे ॾींदा, हिकिड़ो 2 3 4 5 6 7 8 9 खट मिठड़ा बि आहिनि। जी साईं अहिड़े हिसाब सां कई शयूं आहिनि। तव्हां ॾिसो असांजे हिन मुआशिरे जे अंदरि को बि अहिड़ो माण्हू न आहे जंहिंखे किताबुल बुयू जी ज़रूरत न पवे। ऐं ॿी नंबर ॿी ॻाल्हि, हीउ जेको बाब आहे जी हा निमाज़ जो बि इस्तेमालु थिए थो, जी हा हिन निमाज़ माण्हू अदा करे थो, रोज़ो बि साल ते थो अचे, अचे थो ज़कात बि साल ते थी अचे, हज बि साल ते थो अचे, निकाह तलाक जा मसाला कॾहिं कॾहिं, वरसे जा मसाला कॾहिं कॾहिं। जी हा पर हीउ अहिड़ो बाब आहे जंहिंजो हर रोज़ कमु आहे। जी हा हर रोज़ असां सभई जेके मुआशिरे में चाहे मौलवी हुजे, चाहे मुफ्ती हुजे, चाहे उहो वॾेरो हुजे, चाहे रेस हुजे, त ही शइ उनखे लाज़िम करणी हूंदी आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम, किताब शुरू था कयूं। किताबुल बुयू इबारत पढ़ो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। किताबुल बुयू अल बयु यनअक़िदु बिल ईजाब वल क़बूल इज़ा काना बिलफ़्ज़िल माज़ी फ़इज़ा औजब अहदुल मुतआक़िदैनिल बैय फल आख़िरु बिल ख़ियार इन शाअ क़बिल फ़िल मजलिस व इन शाअ रद्दहु फ़अय्युहुमा क़ाम मिनल मजलिस क़ब्लल क़बूल बतलल ईजाबु फ़इज़ा हसलल ईजाबु वल क़बूल लज़िमल बैयु वला ख़ियार लिवाहिदिन मिनहुमा इल्ला मिन आइबिन औ अदम रुयतिन। बेमुनक़िद थींदी ईजाब क़बूल सां। ईजाब क़बूल जी मुआसन तारीख़ तव्हांखे ॿुधाए छॾी। जी हा त जेकॾहिं मुताक़िदिन मां जेको पहिरियां ॻाल्हायो उहो ईजाब आहे, बाद में ॻाल्हाए उहो क़बूल आहे। हाणे ईजाब क़बूल वारी शराइत आहिनि। त इज़ा काना बिलफ़्ज़िल मादी, जी साईं जंहिं वक़्त में उहे ईजाब ऐं क़बूल ॿई काना ॿई हुजनि माज़ी जी लफ़्ज़ सां। जी यानी ईजाब में जेको इस्तेमालु थियो माज़ी हुजे, मूं ख़रीद कयो या मूं विकिणियो, ईजाब त ॿई करे सघनि था, जी हा या मूं विकिणियो या मूं ख़रीद कयो, ए लफ़्ज़ हुजनि। जी हा ॿई लफ़्ज़ हाल जे लफ़्ज़नि सां थी वेंदी, मां विकिणां थो, मां ख़रीद कयां थो। जी साईं बाक़ी मुस्तक़बिल सां कोन थींदी। कोन थींदी मां विकिणंदुसि तंहिंजो मतिलबु आहे अञा विकिणी कान्हे जी माना पोइ विकिणंदो। त मुसनिफ़ रहमतुल्लाह अलैहि फरमाए त ईजाब क़बूल तॾहिं सही थींदा जंहिं वक़्त में बे तॾहिं सही थींदी जॾहिं ईजाब क़बूल थिए। क़बूल थिए जी हा ईजाब क़बूल तॾहिं सही थींदो जॾहिं माज़ी जे लफ़्ज़ हुजनि। जी साईं फ़इज़ा औजब अहदुल मुतआक़िदैनिल बैअ, जंहिं वक़्त में ॿिनि अक़द कंदड़नि मां हिकिड़े ईजाब कयो। जी हा इन मां ई असांजी तारीख़ तव्हांखे चइबो ईजाब क़बूल। तव्हां चओ था पहिरियों जेको ॻाल्हायो ईजाब आहे, जी साईं पोइ जेको ॻाल्हायो क़बूल आहे। जो किथे लिखियलु आहे? जवाब त मतन जे अंदरि ई लिखियलु आहे। जी फ़इज़ा औजब अहदुल मुतआक़िदैनिल बैअ, जी साईं जंहिं वक़्त में ॿिन्ही अक़द कंदड़नि मां हिकिड़ो ईजाब करे। तंहिंजो मतिलबु आहे त कॾहिं हिकिड़ो कंदो आहे मुश्तरी कंदो आहे, कॾहिं बायो कंदो आहे। बहरहाल आसान लफ़्ज़ में जेको पहिरियां करे उहो छा आहे? ईजाब आहे। ईजाब आहे, जेको बाद पोइ में करे करे चाहे हो क़बूल आहे। त मुसनिफ़ फरमाए जंहिं वक़्त ॿिन्ही मां हिकिड़े ईजाब कयो त पोइ ॿिए खे हाणे इख़्तियार आहे। जी साईं इहो इख़्तियार जेकॾहिं चाहे त मजलिस जे अंदरि ई क़बूल करे, करे जी साईं ऐं जेकॾहिं चाहे त मजलिस में ई रद्द करे। रद्द करे छॾे जी साईं मजलिस में ई छा करे? रद्द करे। रद्द करे छॾे। फ़अय्युहुमा क़ाम मिनल मजलिस क़ब्लल क़बूल बतल ईजाबु, जेकॾहिं को बि हिकिड़ो मजलिस मां उथी वियो, जी हा मजलिस मां उथी वियो क़बूल करण खां पहिरियां, जी हा हिकिड़े ईजाब कयो, ॿिए क़बूल करण खां पहिरियां मजलिस मां छा थियो? उथी वियो। त एराज़ करण दलील आहे, हिनखे शइ कान्हे वठणी। न कान मुसनिफ़ फरमाए त बतल ईजाब, ईजाब छा आहे? बातिल आहे। इहो ईजाब ई बातिल थी वेंदो। थी वेंदो माना जेकॾहिं उहो उथी वियो या वरी कोई अहिड़ो कमु कयईं जंहिंसां उहो मालूम थिए पियो त इहो एराज़ थो करे, मुंहुं थो मोड़े, जी साईं हिनखे शइ कान थी खपे, कान त पोइ जवाबु ॾिबो हाणे ईजाब जी का हैसियत कान्हे। मसलन वेठा हुआसीं, मुंहिंजी मां शइ विकिणां थो या मां विकिणी, पोइ वरी हुन पंहिंजे मुंहं सां लॻो पियो आहे ॿियनि सां पियो ॻाल्हाए, तंहिंजो मतिलबु आहे हुनखे शइ वठणी कान्हे। वठणी कान्हे जी साईं। पोइ वरी छा थियो जो कलाक में गुज़री वियो, पोइ चईसीं हाणे मां ख़रीद कई, त जवाबु ॾियो त हाणे उहा शइ तुंहिंजी कान थींदी। छो त असां चयो त मजलिस जे अंदरि जी साईं जेकॾहिं के अहिड़ियूं शयूं थियूं जन मां साबित थिए पियो त ख़रीदार या फ़रोख़्त कंदड़ एराज़ थो करे, त पोइ उन ईजाब जी का बि हैसियत न रहंदी। पर जे ईजाब सही थी वियो त मुसनिफ़ फरमायो फ़इज़ा हसलल ईजाबु वल क़बूल लज़िमल बैयु वला ख़ियार लिवाहिदिन मिनहुमा इल्ला मिन आइबिन औ अदम रुयतिन। अच्छा, जॾहिं ईजाब क़बूल थी वियो, ॿिन्ही ॼणनि पाण में मुत्तफ़िक़ थी ईजाब क़बूल कयो त बे लाज़िम आहे। हाणे कंहिं हिकिड़े खे बि इख़्तियार कोन्हे उहा शइ मोटाए। इन ॿिन्ही मां हिकिड़ी शइ ॾिठी, ॿिए शइ जाचे जूचे सॼो मसइलो करे छॾियूं, ईजाब क़बूल जेको ॿिए जे अंदरि निज़ाम थींदो आहे। हाणे वठी वियो, पोइ चवंदा शइ मोटायां थो, त हाणे हुनखे शइ मोटाइण जो हक़ न आहे। पर कुझु सूरतुनि में जीअं इल्ला मिन ऐबिन औ अदम रुयतिन, पर ऐब जे करे, मिसाल तौर जेकॾहिं हिकिड़ी शइ वरितई, वठण खां बाद में ही खणी वियो त हुन में ऐब हो, त हिन त वरिती ही बेऐब सम्झी, पर ऐब निकिरी आयो, त पोइ उनखे वरी ॿियो हाणे मूंखे शइ मोटाए ॾे, त शरई हुकुम इहो आहे त मोटाए ॾियणी पवंदी, यानी वठणी पवंदी। पर हाणे दुकान वारा ईअं कोन था कनि,
त असीं हुनखे चवंदा तव्हां ख़िलाफ़ शरअ कमु था कयो जी साईं। जेकर शइ जे अंदरि एब न आहे पोइ मोटाए ॾे त पोइ त न वठो न वठो जी पर जे शइ में एब आहे त पोइ शरई हुकुम आहे त शइ मोटाए वठणी आहे मोटाए या वठणी ॾिठी कान हुई पेक लॻी पई हुई जिन वठी हलियो आहियो पोइ घर वियो त पोइ हिन त शइ मुंहिंजी मुआफ़ कान्हे त न लॻी हिन ॾिठी कान हुई जी हाँ ऐं या हुन में एब हो त पोइ इन्हनि ॿिनि सूरतुनि जे अंदरि ई छा थो करे मोटाए सघे मोटाए सघे थो अॻी इबारत पढ़ो वल आबादुल मुशारु इलैहा वल आबादुल मुशारु इलैहा ला यहताजु इला मारिफत मिक़दारिहा फी जवाज़िल बै चए थो अहिड़ा एब्ज़ जिन जे तरफ़ इशारो कयो वञे यानी जेका शइ वठे थो या जेका शइ ख़रीद करे थो करे थो उनजी तायीन कान कई हीअ शइ ॾेखारी कोन चई इहा शइ इशारो करे चईंदी इहा शइ मां विकिणां थो विकिणां थो। हुन विकिणां थो माना मां विकिणी ऐं हुन चयो इहा शइ मूं ख़रीद कई त चए थो हाणे ला यहताजु इला मारिफत मिक़दारिहा फी जवाज़िल बै कणक पई हुई हमरा हीअ कणक मूं हेतिरे में विकिणी हुन चयो मूं ख़रीद कई त हाणे इहो ज़रूरी कोन्हे को त हू इन शइ जी तायीन करे की केतिरी आहे छो त हुन पूरे हिन ढेर जी छा कई आहे बे कई आहे कई आहे। या बे थी वेंदी।